अस्सलाम वालेकुम तकरार ड्रामा जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी तफ़सील सां तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं जेका किस्त अचण वारी आहे। छा इन में हाणे वाकई मूसा खे नवाब खान पुलिस जे हथां माराए छॾींदो या दरिया खान खे छॾे ॾींदो? छा मीर जी ॻाल्हि हू मञंदो बि सही नवाब खान, या वरी न मीर सां ऐं मूसा सां नवाब खान धोखो कंदो? सॼी कहाणी ॿुधाईंदासीं दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी इन एपिसोड में। पहिरां खे पूरो ॾिसो दोस्तों। थी सके तो उदासी टीवी यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा, ही अवां जो ही चैनल है दोस्तों। पहिरीं ॻाल्हि त नेठ नवाब खान मीर जे हथां मजबूर थी पवंदो, छाजे करे मीर उन खे हिकिड़ी ॻाल्हि कंदो, ही तव्हांजी इज़त जो सुवाल है। अगर नवाब मूसा सां तव्हां डीलिंग नथा करणु चाहियो त भली न कयो, असांखे भी का ज़रूरत ना आहे तोसां जेको आहे तुंहिंजे अॻियां झुकण जी। पोइ नवाब खान सोचींदो त मौक़ो हथ मां निकितो थो वञे। पोइ हू चवंदो ठीकु आहे, मां राज़ी आहियां, ॻाल्हियूं कयूं था मूसा खे साम्हूं विहारे करे, पोइ ॾिसूं था मूसा छा थो करे। वरी जॾहिं पुलिस उन खे नवाब खान ॾे मूसा खे वठी वेंदी, पोइ मूसा बि सम्झी वेंदो त मूंखे मारण जे लाइ वठी वञे थी पुलिस। लेकिन हू नवाब खान मूसा सां ॻाल्हियूं कंदो ऐं कुझु ॻाल्हियूं तय कंदो नैना जे बारे में अलॻि वेही करे, ऐं उनखे गारंटी ॾियण जी कोशिशि कंदो त मां नी कोन मारींदुमि। पहिरियों हिकु नवाब खान मूसा खे ॾाढो प्रेशराइज़ कंदो त मां हीअं कंदुमि, तोखे मारे छॾींदुमि वग़ैरह वग़ैरह। लेकिन मूसा जेको आहे उन जे प्रेशर में न ईंदो। नवाब खान ॾिसंदो ही प्रेशर में उहे कोन थो अचे, मां पंहिंजो कमु छो न कढां, छाजे करे त नैना उन जे हवाले आहे। नैना मूसा खां नवाब खान कीअं बि करे हासिलु करणु चाहे थो, मुंहिंजी इज़त आहे, पोइ वरी मूसा खे फतकाए सघंदुसि। विच में मीर इहा डीलिंग पूरी करण जी पूरी कोशिशि कंदो दोस्तों, ऐं इहा कंहिंखे ख़बर न पवंदी त मीर ही कमु करे रहियो आहे, न भावल खे न सिजावल खे। लेकिन मीर पंहिंजी पूरी कोशिशि कंदो, ऐं मूसा जे दिलि में अंदरूनी तौर बेईमानी हूंदी त मां सॉरी नवाब खान जे दिलि में बेईमानी हूंदी मूसा जे लाइ अंदरूनी दिलि में। ठीकु आहे दोस्तों।